अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंधु जीए लतीफ़ पई बोली। जी तो कुछ देर अॻु में असां सुजाग न्यूज़ ते हिकिड़ी वीडियो शेयर कई हुईसीं जंहिंमें ही नौजवान पैगाम पियो ॾिए त सामान मूंखे हथायो। छा छा हथायो था? सामान कुछ उन पैसा हुया ऐं कुछ जेको सनास कार्ड हुयो, कुछ चाबियूं हुयूं। चलो खैर सां मालिक बि अची वियो आहे। जे मालिक खे बस बामन बास सामान मिलंदो। माशाल्लाह माशाल्लाह। त जसलो मुंहिंजा भाउ, सभ खां पहिरियां रतनगर जहिड़े शहर में अहिड़ा नौजवान हिन जी हिमत अफ़ज़ाई तमामु ज़रूरी आहे। तव्हां छा कंदा आहियो? मज़दूरी कंदा आहियूं, पाणी जो कमकार कंदा माना आहियूं। घणी दिहाड़ी ठहंदी आहे? 700-1000? हाँ बस ये ना ठीक है। 700-1000 दिहाड़ीअ वारो ही 1000 रुपया खणी आयो आहे। महादेश जंहिंमें शनाख्ती कार्ड वग़ैरह भाउ जो आहे ॾिसो था। पर में टर्मिनल जो मंसूबो तबाह करे छॾियो, स्टेडियम जो मंसूबो तबाह करे छॾियो। हे जेके पाइप खोटायो त मिठे पाणीअ जा प्लांट लॻंदा, फिलण लॻंदा, उहे फेल विया। तीअं असांजे लाइ उन रस्ते में क़बरूं खोटे छॾियूं। उन्हनि त कॾहिं बि ईमानदारीअ जो मुज़ाहिरो न कयो आहे त असां ॿुधायूं त असां हीअ करप्शन कई, असां रतनगर खे हीअं तबाह कयोसीं। जसलो मुंहिंजा भाउ, शाद हुजो आबाद हुजो, मौला तव्हांखे गंज ॾींदो। जो तव्हां हीअ शइ कई आहे, ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे। और छा छा सामान हुयो तव्हांजो? 4000 हुया, हिन में कार्ड हुयो ऐं ॿियो सामान ई सॼो। केरु आयो ज़ातिया नालो? जोयो मां जोयो आहे, मीर नालो आहे। ज़ातिया जोयो जोयो किथां जा? हितों शहर जो। शहर जा ई आहे। असां ही सामान तव्हांखे ॾेखारींदो हलां। ही भाउ जी चाबी, अलाए टिजोड़ी चाबी आहे, लॻे थो खज़ानो हूंदो कोई न। ही 1000, ही 2000, ही 3000, ही 4000। हे 4000 ॾिसो था। ही कैश भाउ जेके लधा हुया, अचे तव्हांजी अमानत ऐं 20 रुपया बि। जसल है यार, अल्लाह जो कसम आहे, दिलि ख़ुशि करे छॾे। ही शनाख्ती कार्ड ऐं कापियूं वग़ैरह। ही भाउ खे हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां वटि वधीक थी विया हुया, पैसा कीअं केरिया अथव? कोन हुया, मज़ूरी मोटिया ते किरी पिया। तव्हांजा पंहिंजा हुया मज़दूरनि जा हुया? न मज़दूरनि जा बि हुया, पंहिंजा बि हुया। अच्छा, मज़दूरनि जी बि दिहाड़ी न वई? छा जी हुई मज़दूरी? पाणी वग़ैरह? न पाणी वग़ैरह न, गाॾी भरी अचे। चलो माशाल्लाह। छा चवणु चाहींदे हिन भाउ जे लाइ? हाणे त मां मौला ख़ुशि कंदसि, मौला ख़ुशि कंदसि। सलामत हुजो। ईअं ईमानदारीअ जो मुज़ाहिरो कयो। जीअं असांजा ही ॾिसो न 700 या 500 दिहाड़ी खणण वारा ईमानदारीअ जो मुज़ाहिरो कनि था। ख़ुदा तव्हां बि त थोरो सबूत ॾेखारियो ईमानदारीअ जो, त कीअं तव्हां रतनगर खे तबाह कयो आहे। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो ऐं असांखे ईअं ई फॉलो कंदा रहो। महिरबानी।